साईं मुंहिंजा कंहिं मुल्क जो बादशाह खे 7 पुट मतिलबु त 7 शहज़ादा। बादशाह हिकु ॾींहुं पंहिंजे 7 पुटनि खे चवणु लॻो त हाणे अमीं शादीशुदा थी वियो, शादी जेॾा आयो वञी शादी करियो, अव्हां खे हिकिड़ो महल अलॻि अलॻि ठाराए थो ॾियां। ऐं शादी करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो त जीअं अव्हां खे का ख़बर दुनियादारी जी पवे ऐं पंहिंजो सिस्टम पाण संभालियो। त बादशाह पंहिंजे 7 पुटनि खे एतिरो कुझु चयो। हाणे 7 शहज़ादा हिकु चकर सभई गॾु आया ऐं चवणु लॻा त हाणे पाण हीअं था करियूं जो गज़ कमान खणी तीर था हलायूं, तीर जिथे बि किरिया उहो शादी उन सां कंदो। त हिते 7 शहज़ादनि पाण में इहा ॻाल्हि मुहाड़ कई ऐं अची तीर हलायूं त तीर मुख़्तलिफ़ जॻहनि ते वञी किरिया। त हाणे कुदरत सां नंढे शहज़ादे जो तीर वञी भोलड़ी वटि किरियो। कंहिं वण जे हेठां भोलड़ी वेठल हुई, तीर वञी उते किरियो। हाणे सभई शहज़ादा पंहिंजे तीरनि खे ॻोल्हण जे हिसाब सां वञी निकिरी पिया। हाणे जेके 6 शहज़ादा हुआ से वञी कंहिं अहिड़े इलाइक़नि में किरिया जिथे माना ठीकु ठाक छोकिरियूं सुठियूं सेबतियूं। हाणे उन 6 शहज़ादनि खे त 6 छोकिरियूं सुठियूं चङियूं भलियूं मिलियूं 6 शहज़ादनि खे। हाणे नंढो शहज़ादो उन जो तीर किरियो वञी भोलड़ी वटि। कंहिं वण जे हेठां भोलड़ी वेठल हुई, तीर किरियो उते। हाणे नंढो शहज़ादो आयो, पंहिंजो तीर खे ॻोल्हींदे ॾिसे त उहो तीर भोलड़ी वटि किरियो पियो हुजे। हाणे नंढे शहज़ादे सोचियो त अड़े ही त कमु ख़राबु थी वियो, मुंहिंजो तीर वञी भोलड़ी वटि किरियो। हाणे हिन भोलड़ी सां शादी केरु कंदो? सो शहज़ादो नंढो आयो उन भोलड़ी वटि ऐं उतां तीर खईं त भोलड़ी तीर न पई ॾे। भोलड़ी ॻाल्हाए पई ऐं तीर न पई ॾे। त नंढे शहज़ादे ॾिठो त ही भोलड़ी त ॻाल्हाए थी। त हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो उन भोलड़ी खे त मूंखे मुंहिंजो तीर ॾे, ऐं वरी ॿिए हंधि किथे हणा त जीअं मुंहिंजी शादी थिए, मूंखे का सुठी कुंवार मिले। त भोलड़ी चवणु लॻी त न, आउं तमामु सुठी आहियां, तूं मूंसां शादी कर, तुंहिंजो तीर किरियो आहे मूं वटि ऐं आउं तोसां शादी कंदसि। त नंढो शहज़ादो चवणु लॻो त न, आउं किथे शहज़ादो, किथे तूं भोलड़ी, तोसां शादी कंदसि, सुभाणे मूं ते राज माण्हू खिलंदा, आउं ईअं हरगिज़ न कंदसि। त भोलड़ी चवणु लॻी तूं मूंसां शादी कर, मूं ते एतबार ऐं भरोसो कर, वक़्तु अचण ते तोखे ख़बर पइजी वेंदी त आउं छा आहियां। त हाणे भोलड़ी मुतमैन कयो उन शहज़ादे खे। शहज़ादो बि नेठि उन भोलड़ी जे चवण ते लॻी वियो। हाणे भोलड़ी सां उन शहज़ादे कई शादी ऐं हिन जे भाउ जेके हुआ 6 उन्हनि बि कयूं शादियूं पंहिंजे हिसाब सां। शादियूं करे ऐं उन जेके बादशाह हिननि खे बंगला ऐं महल ठाराए ॾिना उते रहणु लॻा। हाणे 6 शहज़ादा पंहिंजी मायुनि सां गॾु ख़ुशि हुआ, उते रहणु लॻा। हाणे ही शहज़ादो भोलड़ी सां शादी करे आयो, भोलड़ी सां गॾु रहणु लॻो। हाणे हिन जी ज़िंदगी सफ़ा दर बदर, किथे शहज़ादो किथे भोलड़ी, कमु हले त कीअं हले। त हाणे इहा ॻाल्हि नेठि अची बादशाह जे माण्हुनि खे ख़बर पई, राज भाग खे ख़बर पई त नंढे शहज़ादे जी शादी भोलड़ी सां थी आहे ऐं उन जे घर में भोलड़ी हले पई। इहा ख़बर पइजी वई। हाणे उहे माण्हू आया उन बादशाह वटि। बादशाह खे चवणु लॻा त तव्हांजा 7 पुट 7 शहज़ादा, उन्हनि जूं शादियूं हुननि कयूं आहिनि, पर 6 शहज़ादनि वटि त चङियूं भलियूं मायूं आहिनि, पर तव्हांजे नंढे शहज़ादे वटि भोलड़ी आहे, हुन भोलड़ी सां शादी कई आहे। बादशाह खे यकीन ऐं भरोसो न अचे ऐं चवणु लॻो त ईअं थी नथो सघे, मुंहिंजो नंढो शहज़ादो भोलड़ी सां शादी करे, इन ॻाल्हि ते मूंखे यकीन ऐं भरोसो कोन्हे, ऐं इन ॻाल्हि मुंहिंजा मुतमैन कोन आहियां। त हिते बादशाह चवणु लॻो उन माण्हुनि खे, त माण्हू चवणु लॻा त न, तव्हां भले हली ॾिसो ऐं तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। त हिते बादशाह चवणु लॻो उन राजबाग उन माण्हुनि खे त चलो ठीकु आहे, हिकिड़ी आज़माइश इन 7 पुटनि खां आउं वठां थो, ख़बर पइजी वेंदी। त हिते बादशाह उन्हनि जे घर न वियो। बादशाह उन 7 शहज़ादनि खे घुरायो ऐं उन्हनि खे चवणु लॻो राजबाग जा माण्हू बि हुजनि। बादशाह उन 7 पुटनि खे चवणु लॻो, उन 7 शहज़ादनि खे चवणु लॻो त अमीं हीअं करियो, तमामु ख़ूबसूरत सुठो रूमाल जेको बि पंहिंजे घरां ठाराए मूं वटि खणी ईंदो त आउं ॾिसां त सही तव्हां जूं मायूं केॾियूं ज़हन होशियारु आहिनि, जेको तमामु ख़ूबसूरत रूमाल ठाहिनि थियूं, मूंखे उहो रूमाल ठाराए आणे ॾियो। त हाणे 7 शहज़ादा चवणु लॻा वञी पंहिंजे पीउ बादशाह खे त भले ठीकु आहे। हाणे 7 शहज़ादा उतां बादशाह खां थी ऐं सिधो पंहिंजे घर मोटी आया। हाणे 6 शहज़ादा पंहिंजी मायुनि खे इहा ॻाल्हि पंहिंजे पीउ बादशाह जी करे ॿुधाई ऐं 6
शहज़ादनि जूं जेके मायूं हुयूं से लॻियूं रुमाल ठाहिण जे लाइ त तमामु ख़ूबसूरत हसीन रुमाल ठाहियूं असीं। हाणे नंढो शहज़ादो आयो पंहिंजे घर। हाणे उहो त छा करे, हाणे भोलड़ी हुजे, भोलड़ी खे छा चवे त हाणे भोलड़ी रुमाल कीअं ठाहे। हाणे सफ़ा वीचारो परेशान थी अची मायूस थी वेही रहियो। हाणे भोलड़ी पुछा करण लॻी उन नंढे शहज़ादे खां, संदसि मुड़ुस खां पुछा करण लॻी त ॾे ख़बर परेशान लॻो पियो ऐं छा थियो आहे तोखे, का ॻाल्हि को मसइलो हुजे त मूंखे ॿुधा। त हाणे ते नंढो शहज़ादो सॼी हक़ीक़त करे पंहिंजे पीउ बादशाह जी ॿुधाई त हीउ मसइलो हीअं आहे। मुंहिंजे पीउ बाबा चयो आहे त 7 रुमाल खपनि मूंखे। अवी मुंहिंजा 7 पुट आहियो, ख़बर पवे त अव्हां जूं मायूं केॾियूं होशियारु ऐं ज़हन वारियूं आहिनि। हाणे मूंखे एतबार ऐं भरोसो आहे त 6 मुंहिंजा भाउ आहिनि, उन जूं 6 मायूं आहिनि, उहे त रुमाल उहे ॾींदियूं, पर हाणे आऊं रुमाल कीअं ॾियां, तोखां त इहो रुमाल ठहंदो कोन, तूं भोलड़ी। ऐं इन ॻाल्हि में परेशान आहियां। त हिते भोलड़ी चवणु लॻी संदसि मुड़ुस शहज़ादे खे, नंढे शहज़ादे खे चवणु लॻी त तूं परेशान न थी, तोखे आऊं रुमाल ॾींदसि ऐं रुमाल तूं खणी वञिजांइ पंहिंजे पीउ बादशाह खे ॾिजां। त हिते नंढो शहज़ादो हैरान थी वियो ऐं चवणु लॻो त ईअं कीअं थो थी सघे। त भोलड़ी चवणु लॻी त तूं सब्र कर, जॾहिं तुंहिंजा भाउ शहज़ादा रुमाल खणी वञनि बादशाह ॾांहुं त आउं बि तोखे उन टाइम ते रुमाल ॾींदसि। त नंढो शहज़ादो चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे वक़्तु अची वियो त 6 शहज़ादा रुमाल खणी बादशाह ॾांहुं वञणु लॻा। त हिते नंढे शहज़ादे भोलड़ी खे ॿुधायो त मुंहिंजा भाउ वञनि पिया रुमाल खणियो, तूं हाणे ॿुधा त मूंखे छा करिणो आहे। त हिते भोलड़ी चवणु लॻी उन नंढे शहज़ादे खे, संदसि मुड़ुस खे चवणु लॻी त तूं फलाणे हंधि वञु, फलाणे हंधि हिकिड़ो वणु आहे, उन वण खे चइजांइ त दिलि परी चयो आहे त 2 नारियल मूंखे ॾे ऐं उहे 2 नारियल तोखे मिलंदा ऐं उहे 2 नारियल तूं टोड़े उन मुंहिंजा 2 रुमाल निकिरंदा सुठा सुहिणा, उहो खणी ऐं वञी बादशाह खे ॾिजांइ। हिकिड़ो तूं खणिजांइ, हिकिड़ो बादशाह खे ॾिजांइ, उन ॿिन्ही नारियलनि में रुमाल हूंदा। त हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो उन भोलड़ी खे त भले ठीकु आहे। हाणे नंढो शहज़ादो उतां निकितो सिधो आयो उन जॻह ते जिते भोलड़ी ॾसु ॾिनो हुजे। हाणे जीअं भोलड़ी चयो ईअं ई नंढे शहज़ादे उन वण खे चयो त उतां 2 नारियल किरिया ऐं उहे 2 नारियल खणियो अचे पियो बादशाह जे महल ॾांहुं। हाणे 6 जेके हिन जा भाउ हुआ, जेके 6 शहज़ादा, उहे बि अचनि पिया। त जॾहिं माण्हुनि ॾिठो त उहे चवणु लॻा बादशाह खे त बादशाह सलामत, तव्हांजा 6 पुट शहज़ादा जेके अचनि पिया कुल्हे ते रुमाल खणियो पिया अचनि जेको तव्हां चयो हो, ऐं तव्हांजो नंढो पुटु शहज़ादो 2 नारियल खणियो पियो अचे। असांखे अॻे ई ख़बर हुई त नंढे शहज़ादे जी शादी हिकु भोलड़ी सां थियल आहे, सो भोलड़ी इहो रुमाल कॾहिं बि ठाहे न ॾिनो हूंदो। हाणे तव्हांखे तसली थी। त हिते बादशाह चवणु लॻो उन माण्हुनि खे त सब्र करियो, मुंहिंजो नंढो पुटु शहज़ादो पुॼे त सही ऐं ख़बर पइजी वेंदी। त हाणे बादशाह इंतज़ारु करणु लॻो। 6 शहज़ादा ऐं उहो नंढो शहज़ादो, 7 शहज़ादा अची पुॻा। त हिते 6 शहज़ादनि बादशाह खे रुमाल ॾिना। त हिते 7 शहज़ादे जेको नंढो हो उन बि उन महिल नारियल टोड़िया। नारियल मुंहिंजा तमामु ख़ूबसूरत सुहिणा सुठा 2 रुमाल निकिता, हिकिड़ो पाण रखी, हिकिड़ो बादशाह खे ॾिनी। हाणे रुमाल त एॾा हसीन ऐं ख़ूबसूरत सुहिणा हुआ, माण्हुनि जा बि वात पटिजी विया, बादशाह बि ॾिसी हैरान थी वियो। त हाणे उहे 7 शहज़ादा उतां हलिया विया पंहिंजे पंहिंजे घर। त हिते बादशाह माण्हुनि खे चवणु लॻो त ॾिसो भला, अवी चओ था त नंढे शहज़ादे जे घर में भोलड़ी आहे ऐं हीअ रुमाल किथां आया, ॾिसो केॾा न सुठा ऐं सुहिणा ऐं हसीन ऐं ख़ूबसूरत आहिनि। हाणे हिते माण्हू बि परेशान थी विया, बादशाह त ख़ुशि थी वियो त का अहिड़ी ॻाल्हि आहे कोन। हाणे कुझु ॾींहं गुज़रिया, माण्हू वरी नंढे शहज़ादे जे घर ॾांहुं ॾिसणु, उन महल ॾांहुं ॾिसनि त उहा भोलड़ी उते अञा ई मौजूदु हुजे, शहज़ादो बि हुजे। माण्हुनि वरी अची बादशाह खे ॿुधायो त बादशाह सलामत हीउ मसइलो हीअं आहे, हाणे नंढे शहज़ादे जे घर में आहे भोलड़ी, भोलड़े सां शादी कई आहे ऐं असांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। त बादशाह चवणु लॻो त हाणे अवी चओ था ईअं थी नथो सघे, चलो ठीकु आहे, हाणे आउं ख़ुदि वेंदसि इन्हनि जे घर, मुंहिंजे पुटनि जे घर वेंदसि, वञी ॾिसी ईंदसि। त हिते बादशाह हिकु चकर पंहिंजे पुटनि ॾांहुं न्यापो मोकिलियो ऐं चवणु लॻो त हाणे आउं ईंदसि अव्हांजे घर, अव्हां सभिनि जी मिज़मानी खाईंदसि। हाणे इहो न्यापो बादशाह जो उन 7 शहज़ादनि खे मिलियो। त वरी हिते नंढो शहज़ादो परेशान। त भोलड़ी पुछा करणु लॻी उन शहज़ादे खां त ॾे ख़बर परेशान लॻो पियो, अॼु वरी छा थियो आहे। त हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो त परेशान इन जे करे आहियां जो मुंहिंजे पीउ बादशाह न्यापो मोकिलियो आहे त अव्हांजे घर आउं अची मिज़मानी खाईंदसि। हाणे 6 मुंहिंजा भाउ शहज़ादा आहिनि, उन्हनि जे घर बि ईंदो ऐं
पंहिंजे घर बि ईंदो। हाणे तूं भोली थी पई आहीं, मुंहिंजो पीउ बादशाह ॾिसंदो त छा चवंदो मूंखे त तो हिकु भोली सां शादी कई आहे। त हिते भोली चवणु लॻी उनी मुड़ुसु शहज़ादे खे त तूं परेशान न थी, तूं हीअं कर वञी 7 वेस सुठा सुहिणा 7 वेस वठी आ, माना 7 वॻा वठी आ मुंहिंजे लाइ, बाक़ी ॿियो मूं ते छॾे ॾे। त हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो त भले ठीकु आहे। नंढो शहज़ादो वियो वञी किथां 7 वॻा 7 वेस वठी आयो, अची भोली खे ॾिना। हाणे बादशाह ख़ैरनि जो मिज़मानियूं सभिनि जूं खाईंदो खाईंदो शहज़ादनि जूं आख़िर में नंढे शहज़ादे वटि आयो त हाणे भोली थी वई हिकु हसीन ख़ूबसूरत औरत, छोकिरी थी वई, सुठी सेबती सुहिणी औरत थी वई। बादशाह आयो, बादशाह ॾिठो त बादशाह हैरान थी वियो। बादशाह चवणु लॻो, दिलि में सोचणु लॻो त माण्हू चवनि था त हिते भोली आहे, हिते त तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत छोकिरी औरत वेठी आहे। शहज़ादे बि जॾहिं ॾिठो उन भोली जो मुड़ुसु उन बि ॾिठो, उहो बि हैरान थी वियो त भोली मज़ा हीअ हसीन ऐं ख़ूबसूरत छोकिरी थी वई। त हाणे बादशाह खाधे ते अची वेठो। हाणे उहा शहज़ादी 7 ताम चाढ़िया, हिकिड़ो ताम खणियो अचे उहो वेस पायो अचे, ॿियो ताम खणियो अचे त ॿियो वेस पायो अचे, टियों ताम खणियो अचे त टियों वेस पायो अचे, ईअं 7 ई वेस पाए आई, 7 ताम खणी आई। बादशाह जॾहिं इहो लका ॾिठो त बादशाह हैरान थी वियो। बादशाह दिलि में सोचणु लॻो त माण्हुनि जी ग़लति फ़हमी आहे, ग़लति पे मूंखे ॿुधायो, हीअ त सफ़ा का परी आहे, तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत परी लॻी पई आहे, अहिड़ी का बि आहे कोन। मूं मुंहिंजा 6 शहज़ादा उन्हनि जे घर मिज़मानी खाधी, उन्हनि जूं बि मायूं उन्हनि जूं बि औरतूं मूं ॾिठियूं, पर हिन खां ई मथे आहे। हाणे बादशाह खे त यकीन ऐं भरोसो थी वियो। बादशाह उतां मिज़मानी वग़ैरह खाई ऐं सिधो पंहिंजे महल ॾांहुं मोटी आयो। हाणे शहज़ादे खे उहा भोली जॾहिं औरत जे रूप में थी वई, तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत छोकिरी थी वई, त शहज़ादे खे तमामु वणणु लॻी। शहज़ादे छा कयो जो उन छोकिरी जेका भोली वारी खल लाथी सा छा कई, उन शहज़ादे उहा भोली वारी खल हणी साड़े छॾी। हाणे जॾहिं शहज़ादी खे ख़बर पई, जेका हसीन ऐं ख़ूबसूरत उहा छोकिरी शहज़ादी जहिड़ी हुजे, उनखे ख़बर पई, जेका भोली हुई उनखे ख़बर पई त मुंहिंजे मुड़ुसु मुंहिंजी खल भोली वारी साड़े छॾी आहे, त तमामु उनखे कावड़ चढ़ी वई। त हिते उहा चवणु लॻी पंहिंजे मुड़ुसु नंढे शहज़ादे खे चवणु लॻी त तो ही छा कयो, मुंहिंजी भोली वारी खल तो साड़े छॾी। त हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो त भोली जे रूप में तूं ठुप ठहे नथी ऐं मूंखे वणे कोन थी, ही तुंहिंजो रूप केॾो न हसीन ऐं ख़ूबसूरत ऐं भलो आहे। हाणे तूं पंहिंजी असलियत ॿुधा त तूं आहीं केरु। त हिते उहा भोली उहा जेका छोकिरी थी उहा चवणु लॻी त आऊं दिलि परी आहियां, मुंहिंजो नालो आहे फलाणे हंधि जी आहियां। त हिन पंहिंजे बारे में उन संदसि मुड़ुसु शहज़ादे खे ॿुधायो। त हिते हाणे उन दिलि परी खे चढ़ी वई कावड़, सा चवणु लॻी उन पंहिंजे मुड़ुसु खे त तो सुठो न कयो, मुंहिंजी खल साड़े छॾी, ऐं हाणे हितां हली थी वञा ऐं तोखे हीअ मुंहिंजा वार ॾियो थी वञा, जेॾी महिल बि मुंहिंजी ज़रूरत पइजे त हिन वारनि खे छिकी ॾिजां त आऊं तो वटि पुॼी वेंदसि। हाणे नंढे शहज़ादे जाम घणी सम्झायो दिलि परी खे, पर दिलि परी न मञे। दिलि परी चवणु लॻी त आऊं हरगिज़ न मञंदसि, तो मुंहिंजी भोलड़े जी खल साड़े छॾी आहे, ऐं हाणे हरगिज़ हिते न रहंदसि। सो पंहिंजा वार उन पंहिंजे मुड़ुसु नंढे शहज़ादे खे ॾेई ऐं पाण ग़ाइबु थी वई, पाण हली वई। हाणे जॾहिं बि उन नंढे शहज़ादे खे उन दिलि परी जी ज़रूरत पवंदी हुई त वारनि खे छिकींदो हो, त दिलि परी अची हाज़िर थींदी हुई ऐं पोइ वरी हली वेंदी हुई। हाणे इहो किस्सो काफ़ी टाइम ईअं हलियो पिए त हिकु चकर वारनि जी ॻाल्हि विसरी वई नंढे शहज़ादे खे। उहे उते ई रहिया बिस्तरे ते ऐं पाण त हली वियो कंहिं कमकार जे हवाले सां। हाणे उते हिकु दासी हुई, कमकार कंदी हुई। सा आई कमकार कंदे जॾहिं नंढे शहज़ादे जे बिस्तरे ते आई त उहे दिलि परी वारा वार उते पियल हुआ। सो दासी उहे वार खयां ऐं चवणु लॻी त हीअ हेतिरा वॾा वार ख़बर न आहे कंहिंजा आहिनि। सो उन वारनि खे झले छिक ॾिनी त दिलि परी अची उते हाज़िर थी। दिलि परी चवणु लॻी त तो मुंहिंजा वार छो खयां ऐं तो मुंहिंजे वारनि खे छिकी छो ॾिनी। त हिते उहा दासी चवणु लॻी उन दिलि परी खे त मूंखे ख़बर न हुई, शहज़ादे जे हंध ते ई पिया हुआ, मूं त सिर्फ़ु खयां ऐं मूंखां छिकी अची वई, ख़बर न आहे छा मसइलो आहे। त हिते दिलि परी उहे वार खयां ऐं चवणु लॻी उन दासी खे त मुंहिंजे मुड़ुस खे नियापो ॾेई छॾिजां त हाणे पाणे मूंखे ॻोल्हे लभंदो। हुनखां मुंहिंजा वार बि संभालिया न थिया ऐं पाण सां गॾु न रखी, ईअं ई हिते वार उछरे हलियो वियो।
हाणे हुनखे चई छॾियां त मूंखे पाणे अची ॻोल्हे हथु कंदो ऐं वञा पई हाणे। सो हुन दिल परी खे चढ़ी वई कावड़, पंहिंजा वार उन दासी खां खणंदे ऐं थी रवानी। हाणे खैरनि जो जॾहिं शहज़ादो अची वापसी मोटियो त दासी सॼी हक़ीक़त करे उन शहज़ादे खे ॿुधायो। हाणे शहज़ादो वेतर वीचारो परेशान थी वियो ऐं चवणु लॻो त हाणे छा करियां, दिल परी त नाराज़ थी वई। हाणे निकितो दिल परी जी तलाश में, संदसि ज़ाल जी तलाश में। हणंदो 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 सिधो हिकिड़ी अहिड़ी जॻह ते आयो जिते फ़क़ीर हुजे जेको 3 महीना सुम्हंदो हो, 3 महीना जाॻंदो हो। उन फ़क़ीर वटि पुॻो। उन फ़क़ीर जी काफ़ी ॻाल्हि वाल्हि ॿुधल हुई माण्हुनि जे वातां। उन शहज़ादे खे ख़बर पई। शहज़ादो उन फ़क़ीर वटि आयो, अची उते ख़िदमत चाकरी वग़ैरह करणु लॻो त फ़क़ीर 3 महीना सुम्हंदो, 3 महीना जाॻंदो। फ़क़ीर को 3 महीना निंड में हो। हाणे अचे उन इलाइक़े जी ख़िदमत चाकरी करणु लॻो। वण टिण ॿूटा हुआ हेॾां होॾां, जेको आस्थानु उन फ़क़ीर जो अची उनखे सही करणु लॻो, पाणी वग़ैरह ॾियणु लॻो त ॿूटा वग़ैरह सभु तयारु थी विया। फ़क़ीर जॾहिं निंड मां उथियो त फ़क़ीर चवणु लॻो त हीउ मुंहिंजो आस्थानु तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत कंहिं बणायो आहे। त हिते शहज़ादो चवणु लॻो त फ़क़ीर साईं, इहो सभु मूं कुझु कयो आहे। त हिते फ़क़ीर चवणु लॻो उन शहज़ादे खे त भला ठीकु आहे, तुंहिंजो कहिड़ो मसइलो आहे जो तो मुंहिंजी ख़िदमत चाकरी कई आहे, तुंहिंजो को मसइलो हुजे त मूंखे ॿुधा। ज़ाहिरी ॻाल्हि आहे तोखे का तकलीफ़ हूंदी तॾहिं तो मुंहिंजी ख़िदमत चाकरी वग़ैरह हिते कई आहे, मुंहिंजे आस्थाने ते मुंहिंजी वणनि खे ॿूटनि खे पाणी वग़ैरह ॾिनो आहे। तुंहिंजो को मसइलो हूंदो त मूंखे ॿुधा, इनशा अल्लाह हल थी वेंदो। हाणे हिते शहज़ादे सॼी हक़ीक़त करे उन फ़क़ीर खे ॿुधाई त फ़क़ीर चवणु लॻो त हाणे तूं फ़िलाणे हंधि हलियो वञु, हिकु तमामु वॾो देव अथई, तमामु वॾो हिकु देव अथई। उनखे इन बारे जी ख़बर हूंदी, बाक़ी ॿी वधीक मूंखे ख़बर न आहे। उहो देव आहे, उन देव खे ख़बर हूंदी। त हाणे उहो शहज़ादो उन फ़क़ीर खां मोकिलाए सिधो आयो उन देव वटि। अची देव वटि पुॻो। हाणे देव उन महिल त उते हुजे ई न, ऐं देव जो आस्थानो वग़ैरह ठहियो पियो हुजे। हाणे अची उन इलाइक़े में पुॻो, उन देव जे आस्थाने ते पुॻो शहज़ादो, देव हुजे ई न। हाणे अची उन देव जो इंतज़ारु करणु लॻो। हाणे अची इंतज़ारु करणु लॻो, अची इंतज़ारु करणु लॻो, कॾहिं तो देव अचे, कॾहिं तो देव अचे। देव त देव निकितल कंहिं शिकार ते, त देवनि जा इहे कम आहिनि, केॾीमहिल किथे त केॾीमहिल किथे। हाणे काफ़ी टाइम जे इंतज़ार खां पोइ देव बि अची हाज़िर थियो। देव चवणु लॻो शहज़ादे खे त तूं केरु आहीं, मुंहिंजे आस्थाने ते वेठो आहीं, तुंहिंजी हिमत कीअं थी। त हिते शहज़ादो चवणु लॻो उन देव खे त माफ़ु कजो, मुंहिंजो ज़रूरी कमु तो में हो, मूंखे फ़िलाणे फ़क़ीर मोकिलियो आहे तो वटि। त हिते देव चवणु लॻो जे उन फ़क़ीर जे बारे में मूंखे न ॿुधाई हा त तोखे आउं ॿूटो ॿूटो मारे छॾियां हा। हाणे तो उन फ़क़ीर जी ॻाल्हि कई आहे, उहो फ़क़ीर तमामु पोतल माण्हू आहे, असांजी संगत पाण में गहरी आहे तमामु जाम। फ़क़ीर मुंहिंजो यार आहे। हाणे फ़क़ीर तोखे मोकिलियो आहे त पोइ ठीकु आहे, पोइ तुंहिंजो कमु ॿुधा, तुंहिंजो कमु कहिड़ो आहे। ख़ैर आहे जो मुंहिंजे इंतज़ार में तूं वेठो हुएं। हाणे उन शहज़ादे नंढे उन सॼी हक़ीक़त करे उन देव खे ॿुधाए त हीउ मसइलो हीउ हो। फ़क़ीर वटि वियो त फ़क़ीर मूंखे तव्हांजो ॾसु ॾिनो आहे। हाणे फ़क़ीर मूंखे तव्हांजो ॾसु ॾिनो आहे त इन खे ख़बर हूंदी इन बारे में। त हिते देव चवणु लॻो त हा बिल्कुलु मूंखे सॼी ख़बर आहे। हाणे जंहिं दिल परी जे नाले तूं चवीं पियो, इहा दिल परी मूंखां ई मुंहिंजे हथां ई पिटियलु अथई, ऐं मूं इनखे बददुआ ॾेई छॾी हुई, मूं इनखे पिटे छॾियो हो, तंहिंजे करे इहा भोलड़ी थी वई हुई। हाणे उहा भोलड़ी थी वई हुई, तुंहिंजे नसीब में लॻी, तोसां मुंहिंजी शादी थी। हाणे तोखां नाराज़ थी वई हली आहे ऐं मूं उनखे पिटे छॾियो आहे। हाणे इहा भोलड़ी रहंदी ऐं केॾी महिल इहो इंसान जे रूप में बि ईंदी, परियुनि वारे रूप में बि ईंदी ऐं हूंदी भोलड़ी, केॾी महिल भोलड़ी त केॾी महिल परी जे रूप में। मुंहिंजे वातां ई पिटियलु आहे इहा। त हाणे उहो शहज़ादो अर्ज़ु करणु लॻो उन देव खे ऐं चवणु लॻो त पंहिंजी बददुआ पंहिंजी पिट हटा, महिरबानी करे हटा। त हू मुंहिंजी ज़ाल आहे ऐं मूंखे इहो बि ॾसु ॾे त इहा मूंखे मिलंदी किथे। मूंखां नाराज़ थी वई आहे, तमामु परे हली वई आहे, मूंखां नाराज़ थी वई आहे ऐं इहा पंहिंजी बददुआ बि हटा। तोखे बसि इहो अर्ज़ु आहे मुंहिंजो। त हाणे त उहो देव चवणु लॻो त मूंखे माण्हू नेक थो लॻी, चङो माण्हू थो लॻी, ऐं वरी फ़क़ीर जी बि ख़िदमत करे आयो ऐं फ़क़ीर बि मोकिलियो आहे मोॾां, तंहिंजे करे इहा पिट या बददुआ तुंहिंजी ज़ाल सां आउं हटायां थो। फ़िलाणे हंधि हलियो वञु, हिकिड़ो वॾो तलाउ अथई, उते सभु परियूं अची उते हाज़िर थियनि थियूं, तुंहिंजी ज़ाल बि उन्हनि मां हूंदी। हाणे ईअं तोखे हथु न ईंदियूं, तूं जीअं वेंदे तोखे जे अगरि ॾिसियूं त ॿूटो ॿूटो उॾड़ी वेंदियूं, भॼी वेंदियूं।
तूं वञी उते उन तलाउ जे पासे में लिकी वेही रहिजांइ। सभु परियूं ईंदियूं, पंहिंजा कपिड़ा लाहींदियूं, पंहिंजा पर लाहींदियूं, हिकु जॻह ते रखंदियूं। तूं उन्हनि ते चढ़ी वेही रहिजांइ ऐं सभु जॾहिं पाणी में ढरनि वेंझनि पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजा कपिड़ा वग़ैरह घुरण तो वटि ईंदियूं। पोइ उन हिसाब सां तोखे ख़बर पवंदी, बाक़ी हूअं तोखे हरगिज़ ख़बर न पवंदी। पोइ तोखे तुंहिंजी ज़ाल मिली वेंदी, बाक़ी ईअं हरगिज़ न मिलंदी। त शहज़ादो उन देव जा थोरा मञा ऐं चवणु लॻो त तुंहिंजियूं महिरबानियूं तो मुंहिंजी मदद कई। हाणे उहो नंढो शहज़ादो उन देव खां मोकिलाए निकितो उन तलाउ जी तरफ़। हाणे हणंदो पंधु कंदो, हणंदो पंधु कंदो, 2-3 ॾींहंनि जो सफ़रु हो। सो वीचारो अची उन इलाइक़े में पुॻो, ॾिसे त वाक़ई तलाउ तमामु वॾो हुजे, हसीन ऐं ख़ूबसूरत तलाउ हुजे। पासे में झर जंग वग़ैरह अर्शे लॻो पियो हुजे, पर ॻोठ को कबीलो को इलाइक़ो कुझु बि न उते हुजे। हाणे उहो शहज़ादो कंहिं अहिड़ी जॻह में लिकी छुपी वञी वेही रहियो, अची इंतज़ारु करणु लॻो तां जो वञी काफ़ी 20-30 परियूं अची उते यकियूं लथियूं। जॾहिं 20-30 परियूं अची लथियूं त शहज़ादो चवणु लॻो त वञ वणिया हेतिरियूं परियूं, हिन में त मुंहिंजी ज़ाल सुञाणणु ॾाढी मुश्किल आहे। सो परियुनि छा कयो, सभिनि पंहिंजा कपिड़ा वपड़ा लाहे, पंहिंजा पर वग़ैरह लाहे उते रखी ऐं ढरियूं सभु वञी गॾिजी उन तलाउ मंझि। सो शहज़ादो बि उन देव जेको चयो सो छा कई, यकदमि डोड़दे उन परियुनि जा सभु कपिड़ा मेड़ींदे, सभु पर मेड़ींदे हिकिड़ी जॻह ते रखी चढ़ी मथे वेही रहियो। हाणे उहा दिलि परी बि उन परियुनि में मौजूदु हुजे। उन ॾिठो त हीउ शहज़ादो उहो ई नंढो शहज़ादो मुंहिंजो मुड़ुसु नेठि मुंहिंजी तलाश में, मुंहिंजी ॻोल्हा में हिते पुॼी वियो। हाणे ॿियनि परियुनि बि ॾिठो। हाणे सभु परियूं वारे वारे ते आयूं ऐं चवणु लॻियूं उन शहज़ादे खे तोखे अर्ज़ु आहे त असांखे असांजा कपिड़ा ऐं पर ॾे। सो नंढो शहज़ादो सभिनि खे हिकिड़ो माना हिकिड़ी आई पे सभिनि खे पर ॾींदो वियो, कपिड़ा ॾींदो वियो। ईअं कंदे 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 आख़िरी में तव्हांजो वञी हुनजी ज़ाल रही दिलि परी। हाणे दिलि परी आई, दिलि परी चवणु लॻी त नेठि तूं मूंखे ॻोल्हा करे करे हिते पुॼी वएं। त नंढो शहज़ादो चवणु लॻो उन दिलि परी खे त बिल्कुलु तुंहिंजी तलाश में, तुंहिंजी ॻोल्हा में आउं पुॼी वियुसि, आउं तुंहिंजो मुड़ुसु आहियां, तूं मूंखे ईअं छॾे हली आई। त हिते दिलि परी चवणु लॻी त तो सुठो न कयो, तो मुंहिंजी भोरड़े जी खल बि साड़े छॾी ऐं तो मुंहिंजा वार बि संभाले न रखिया। पोइ मूंखे चढ़ी वई कावड़, तंहिंजे करे आउं हली आयुसि। पर हाणे तुंहिंजी मोहबत सची आहे, तूं मुंहिंजो सचो ऐं पको मुड़ुसु आहीं जेको मुंहिंजी ॻोल्हा में अची हिते पुॻो आहीं। त हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो दिलि परी खे त उहो त बिल्कुलु आहे, पर तोखे कंहिं देव बददुआ ॾिनी हुई। त हिते दिलि परी चवणु लॻी त हा मूंखे देव बददुआ ॾिनी हुई। त नंढो शहज़ादो चवणु लॻो त उहा बददुआ बि आउं तो तां हटाए आयो आहियां। हाणे तूं हमेशह जे लाइ हिकु हसीन ऐं ख़ूबसूरत परी थी रहंदे। हाणे तूं हल मूंसां गॾु पंहिंजे घरु, पाण ॿई पंहिंजी ज़िंदगी सुठे नमूने सां उते गुज़ारियूं। बददुआ तुंहिंजी मूं हटाए छॾी आहे, तूं हाणे सही आहीं। त दिलि परी ॾाढी ख़ुशि थी ऐं नंढे शहज़ादे खे चवणु लॻी त सची ॿुधा, तो मुंहिंजी बददुआ हटाए छॾी। त हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो त हा, तोसां कूड़ थोरी हणंदसि। त दिलि परी ॾाढी ख़ुशि थी। नंढे शहज़ादे उनखे कपिड़ा ॾिना ऐं पर ॾिना ऐं पोइ दिलि परीअ पंहिंजे परनि जे वसीले उन नंढे शहज़ादे खे भाकुर में खणी ऐं उॾरी ऐं सिधो आई पंहिंजे घर जेको महल हो नंढे शहज़ादे जो ठहियलु। पोइ उहा परी सुठे नमूने सां उन नंढे शहज़ादे सां रहणु लॻी। नंढो शहज़ादो ऐं परी ॾाढा ख़ुशि हुआ ऐं सुठे नमूने सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु लॻा। दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़। वरी हाज़िर थींदासीं ॿी कहाणी सां गॾु।